हैदराबाद साफ़को सिंध हुकूमत जे सिंध इंश्योरेंस कंपनीअ सां ख़िदमतुनि जी फ़राहमी जो मुआहिदो करे वरितो आहे। सिंध इंश्योरेंस कंपनी 2016 खां कमु करे रही आहे, जेका सिंध में हादसाती तौरु फ़ौत थींदड़ हर माण्हू जे वारसनि खे इंश्योरेंस जी रक़म ₹1 लख फ़राहम कंदी आहे, जंहिं लाइ कंहिं बि रजिस्ट्रेशन जी ज़रूरत नाहे हूंदी। इन ॾिस में साफ़को पंहिंजे प्रोग्राम सां लाॻापियल कम्युनिटी ग्रुपनि, इनफ़रादी घराणनि ऐं पंहिंजे अमले खे समाजी ज़िम्मेवारियुनि तहत इहा ख़िदमत फ़राहम करण लाइ सिंध इंश्योरेंस कंपनीअ सां मुआहिदो कयो आहे। इन हवाले सां गुज़िरियल ॾींहुं साफ़को हेड ऑफ़िस में साफ़को जे बानी ऐं क़ाइद सुलेमान जी अबड़ू ऐं सिंध इंश्योरेंस कंपनी जे एग्ज़ीक्यूटिव ऑफ़िसर मोहम्मद फैसल सिद्दीकी मुआहिदे ते सहियूं कयूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।